जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। एंटी करप्शन खाते जा गुणे चेयरमैन फरहत जुनेजा जा लगायल इल्ज़ाम संदसी ख़िलाफ़ चार्जशीट आहिनि। सिंध सरकार जॾहिं नाक़िस कारकर्दगी सबब फरहत जुनेजे जी बदली कई त हुन खाते ते मनगढ़ंत जुड़तूं ऐं हथ ठोकिया बहतान मढ़णु शुरू करे छॾिया। फरहत जुनेजे इल्ज़ाम हलियो त एंटी करप्शन में बदनवानी थी रही आहे, त पोइ जॾहिं फरहत जुनेजो चेयरमैन हो त हुन करप्शन ख़त्म छो न कई, कंहिंखे गिरफ़्तार छो न कयो ऐं एक्शन छो न वरताई। असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर एंकर पर्सन मोहसन बबर साहब सां। अस्सलाम वालेकुम मोहसन साहब। जी वालेकुम। जी मोहसन साहब, ही अॼु मामिलो हले पियो सिंध एंटी करप्शन जे चेयरमैन खे बदली कयो वियो त उन बहतान मढ़णु शुरू करे छॾिया आहिनि। अवां छा चवंदा? खाते जे तर्जुमान जो बयान बि साम्हूं अची चुकियो आहे ऐं इहो ई सवाल उथारियो वञे पियो त जॾहिं हू सीट ते मौजूदु हो त हुन को एक्शन छो न वरितो? तमामु आम स्टैंडर्ड हिकिड़ो थी वियो आहे त बजाय जो मामले खे फॉर्मली टेकअप कयो वञे। जेकॾहिं एंटी करप्शन में करप्शन जो मामलो आहे त फरहत जुनेजा साहब खे एंटी करप्शन चेयरमैन कार्रवाई करण जो मुकमल अख़्तियार हासिल आहे। उहो पंहिंजे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे पियो ऐं अॼुकल्ह उहो रेफरेंस को लेटर को इंक्वायरी कमेटी सभु शयूं करे सघे पियो, उन अख़्तियार हो। फरहत जुनेजा साहब जी इहा ॻाल्हि त हिकिड़ो फलाणो माण्हू प्राइवेट माण्हू सॼो डील करे थो ऐं पैसा वठे थो त उनजे ख़िलाफ़ बि ज़रूरु सबूत हूंदा, पर ॻाल्हि सॼी आहे त उन फरहत जुनेजा साहब इन मामले खे टेकअप कीअं कयो आहे? छा मिनिस्टर साहब खे SMS मोकिलिया आहिनि ऐं व्हाट्सएप मोकिलिया आहिनि त इहो हिकिड़ो इनफॉर्मल तरीक़ो आहे। इन सॼे मामले खे फॉर्मली टेकअप करणु खपंदो हो ऐं फॉर्मली को लेटर लिखणु खपे हा। एज एंटी करप्शन चेयरमैन डायरेक्टली CM खे रिपोर्ट कनि था, मिनिस्टर खे रिपोर्ट कनि था, उन्हनि खे ज़रूरु ख़त लिखी आगाह करणु घुरिजे हा। इहो फ़िलहालु हिकिड़ो ॾिसो हिकिड़ो मीडिया ट्रायल ई चई सघिजे थो। इन जी बुनियाद ते फरहत जुनेजा साहब जे इन बुनियाद जी लीगल कॉम्प्लिकेशन आहे त इन फरहत जुनेजा साहब जे इन बुनियाद ते छा शहरियार महर ऐं उन्हनि जे जिन जा नाला उन वरिता आहिनि कार्रवाई थी सघे थी? इहो सॼो हिकिड़ो लीगल मामिलो आहे। ॿिए पासे जेके मिनिस्टर साहब अहमद बख्श महर साहब तर्जुमान आहे, उन्हनि जी स्टेटमेंट बि मूं पढ़ी आहे ऐं उन्हनि जी स्टेटमेंट में बि काफ़ी वज़न आहे। उहे चवंदा उन्हनि खे पाण ई मामिलो खणणु घुरिजे हा। ऐं इन हवाले सां छा कार्रवायूं कई वयूं आहिनि, ॻाल्हि सॼी आहे त ॾिसो एंटी करप्शन खाते में करप्शन त आहे, हिन में त कोई शक ई न आहे न, इनमें त केरु इनकार कंदो इन मामले खां। एंटी करप्शन जी कारकर्दगी खाते जी ख़ुदि सवालिया निशान हिकिड़ो वॾो आहे, पर मसइलो आहे त ॿिन्ही धुरियुनि जो जेके स्टेटमेंट साम्हूं आयूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखंदे छा इन मामले खे फॉर्मली टेकअप कबो? छा सीएम साहब, सिंध गवर्नमेंट, ख़ुदि मिनिस्टर साहब इन मामले खे टेकअप कंदा त इन मामले जी जांच थिए मुकम्मल? ऐं जेकॾहिं फरहत जुनेजा साहब जेको ख़ुदि हिकिड़ो कोड आहे, बेसिकली जेको छा ऑफिसर इहे SMS ज़रिए व्हाट्सएप ज़रिए शिकायतूं न ई कंदा, इन जी अहमियत न आहे, इहा इनफॉर्मल आहे। इन खे फॉर्मली टेकअप करण लाइ ऐं छा इहो ख़ुदि प्रोटोकॉल जे ख़िलाफ़ न आहे, उन कोड जे ख़िलाफ़ न आहे त उन्हनि जो जेको तरीक़ेकार आहे, जेके सवाल उन्हनि उथारिया आहिनि, छा इहो तरीक़ेकार दुरुस्त आहे? छा इहे ई करणु खपंदो हो? हिन जो ॿियो को तरीक़ो न हो? त मां सम्झां थो हिकिड़ो ख़ुदि प्रोसेस खे सवालिया निशान थी वियो आहे। त हू जेके चवनि था नमूर उहो मिनिस्टर साहब खे मैसेज कया हुआ त हिकु अलॻि ॻाल्हि आहे, हू फॉर्मली मामिलो खे सबमिट कयो आहे, हिकिड़ी धार ॻाल्हि आहे। त इहे तंहिंजे करे हिननि मामलनि खे ॿी ॻाल्हि इहा न, हिकिड़ो ॿियो वॾो सुवाल इहो आहे त उन शहरियार महर जेको पैसा वठे थो, जेको फरहत जुनेजा साहब चयो आहे, इन खे साबित बि करणो पवंदो। एतिरो सवलो त न आहे, मीडिया ते स्टेटमेंट ॾेई छॾणु काफ़ी न आहे, इन खे साबित करणो पवंदो। साॻी तरीक़े सां शहरियार महर साहब जो जेके स्टेटमेंट साम्हूं आयूं आहिनि उन्हनि खे बि वज़ाहत ॾियणी पवंदी। इहो मामले खे जेकॾहिं वधीक इंक्वायरी में वियो, जेको मूंखे नथो लॻे कि वधीक डिटेल इंक्वायरी में मामिलो वेंदो, त उनमें सभु शयूं साम्हूं अची वेंदियूं त कंहिं कोड ऑफ कंडक्ट जी ख़िलाफ़ वर्जी कई आहे ऐं किथे करप्शन थी आहे। पर इहो तय आहे, इहो तय आहे करप्शन साबित न थी सघंदी। इहो जेको इल्ज़ाम आहे मूंखे नथो लॻे त को इहो साबित थी सघंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी मोहसन साहब इन वारे सां पंहिंजो टाइम ॾियण जे लाइ।